अस्सलाम वालेकुम नाज़रीन, यहाँ अवां जो मेज़बान GM खोखर अवां ॾिसी रहिया आहियो FIR टॉक्स। अॼु असां सिंध जी बरंदड़ सूरत हाल जेका साम्हूं आई आहे नवनि सूबनि जी, उन हवाले सां असां थोरो बहस कंदासीं ऐं ॾिसंदासीं त हीअ असुलु रांदि आहे छा हीअ जेके नवां सूबा ठहनि पिया उहो सिंध जे सुधारे लाइ आहिनि या को ॿियो उन जो सबबु थी सघे थो। असां सां महिमान आहे साईं हफ़ीज़ डेरो साहिबु, ज़री माहिर आहिनि ऐं इन पूरी सूरत हाल खे सुठे तरीक़े सां ॾिसनि पिया कनि पिया ऐं पाण अदब सां वास्तो बि आहे। साईं, हाणे तव्हां इहो तव्हां खां पुछिणो आहे त हीअ नवनि सूबनि जी जेका बरंदड़ सूरत हाल आहे तमामु ख़तरनाक हद ताईं सूरत हाल अख़्तियार करे वई आहे। सिंध में ॾाढो गुस्सो पायो थो वञे। अहिड़ी तरह पंजाब में थोरा घणो माण्हू ख़ुशि आहिनि, उन्हनि जी ॻाल्हि असां कंदासीं त ड्रैग में हलिया वेंदासीं। असां सिंध जी ॻाल्हि पिया कयूं त सिंध में जेके डिवीज़न खे यूनिट बणाइण जी ॻाल्हि आहे उहा कई पई वञे। इन सॼे मंज़र जो पस मंज़र आहे छा साईं तव्हांजे ख़्याल में? महिरबानी खोखर साहिबु, हीउ जेको इशू आहे असां पाण ॻाल्हाईंदासीं पंहिंजे माण्हुनि सां ऐं पंहिंजे माण्हुनि सां ॻाल्हाईंदासीं सोलो सिंधीअ में। हीउ जीअं मसइलो इशू उथियो आहे त सिंध जो माण्हू तमामु जज़्बाती आहे, नाराज़ आहे, गुस्से में आहे, इन मां ख़ुशि न आहे। छो त हिन सॼे ख़िते जो बरे सग़ीर में हिन पूरी इंडस वैलीअ जो ख़ालिक़ सिंधू दरियाव आहे ऐं सिंध आहे। सिंध पाकिस्तान जी ख़ुदि ख़लकींदड़ आहे, सिंध ख़ुदि तख़लीकार आहे पाकिस्तान जी, ऐं सिंधी माण्हू पंहिंजे सिंध सां बेहद मुहबत करे थो। उन जे करे सिंधी माण्हू तमामु घणो जज़्बाती आहे। उहो नथो चाहे त असांजी सिंध केतिरनि टुकरनि में विरहाइजी वञे, यूनिट ठहनि, सूबा ठहनि, कहिड़े बि शेप में, कहिड़नि बि नालनि सां सिंधी माण्हूअ खे हीउ प्रोग्राम पसंदि न आहे ऐं सिंधी माण्हू गुस्से में आहे, ना ख़ुशि आहे। साईं, हिन जो पस मंज़र हीअं आहे, जेकॾहिं थोरो बि असीं पोइ ते वेंदासीं त 2024 जी जेका इलेक्शन ही जेका डिज़ाइन थी ड्यूरिंग द पीरियड ऑफ केयर टेकर गवर्नमेंट ऑफ फेडरल एंड प्रोविंशियल, ही प्रोजेक्ट जेको थियो आहे, जेको हींअर असांजे साम्हूं आहे, इहो नओं कोन्हे, इहो पुराणो आहे। जेको पाइप लाइन में हो, फाइलनि में हो, जेको उहो मिरूं हाणे थम मां निकिरी ज़ाहिर थियो आहे। असुल में हीअ आहे जेका असांजा सियासतदान, असांजा नुमाइंदा, सेनेटर, MP, MNA, वज़ीर मशीर असां तव्हां सां सची कोन था कनि, असां सां कूड़ था ॻाल्हाइनि ऐं लिकाइनि था ॻाल्हियूं। हिन जी जेको बि कुझु थियण वारो आहे ऐं थींदो ऐं सिंध खे ई नुक़सानु पहुचंदो, असांजो सियासतदान असांखां इहे सभु शयूं लिकाए वेठो आहे, ॿुधाए कोन थो। असुल में हीअ आहे त उन में ईअं ई थियो आहे। सभ खां पहिरीं जेके बि पंहिंजा जियो ते टाक्स थींदा हुआ, उन में जेके माण्हू ईंदा हुआ कैपिटल टाक में, मुख़्तलिफ़ टेलीविजन चैनल ते, जीअं फैसल वावडा, उहो इहो ज़िक्र करे वेंदो। शुरूआत थी 26 तरमीम खां। इहे तरमीमूं जेके बि हुयूं, इहो सिलसिलो इन कड़ीअ जो हिन वक़्त ताईं बि को बि असेंबली, वज़ीर आज़म, सदर, चीफ मिनिस्टर सूबनि यूनिटनि जी ॻाल्हि कोन थो करे। ॿाहिरियां माण्हू, उहे माण्हू जीअं चइजनि त उन्हनि जो को सियासत सां वास्तो कोन्हे, अवाम सां वास्तो कोन्हे, पब्लिक सां वास्तो कोन्हे, कंहिंजो ॻोठ कोन्हे, कंहिंजो तक कोन्हे, कंहिंजी सुञाणप कान्हे। उन खां पोइ जेको स्टेटमेंट आयो, असुलु बुनियादु जेको खोखर साहिबु इहो आहे, असांखां लिकाइनि था, उहो इहो आहे त अमेरिका, इज़राइल ऐं ईरान जो जेको ट्रिकुंडो हो ऐं ट्रिकुंडनि वारी जेका जंगी, त्रिरुखी जंगी, उन में अमेरिका खे तमामु घणो नुक़सानु पियो आहे, घणी उनखे तकलीफ़ में वियो आहे। छो त ख़लीज जा जेके बि मुल्क आहिनि, अरब मुल्कनि जेके इर्द गिर्द जेके वेझो जन जूं सरहदूं मिलनि थियूं पियूं ईरान सां, उन्हनि बि हाणे जवाबु ॾेई छॾियो आहे। हू चवनि था त असीं ईरान जे ख़िलाफ़ु इस्तेमालु कोन थींदासीं, पंहिंजा अॾा कोन ॾींदासीं, उनजो इंतज़ाम तूं वञी पंहिंजो कर, असीं पंहिंजो नुक़सानु कोन खणंदासीं तुंहिंजे करे। उन जे करे अमेरिका जो इन जो जेको असांजो डिफेंस मिनिस्टर आहे आली जनाब ख़्वाजा आसिफ़ साहिबु चयो त ॿियो को इशू कोन्हे को, बसि ग्वादर ऐं कराचीअ खे वफ़ाक़ जे हवाले कयो वञे त समूरा मसइला हल थी वेंदा। उन खां पोइ चौधरी फवाद बावा जेके धमकियूं बि ॾियनि था, दड़का बि ॾियनि था, मोहसिन नक़वी, उनखे अमल जम पाइण जे लाइ उहो अॻियां अची वियो आहे। जेके धमकियूं बि ॾियनि था ऐं ड्रेजारनि बि था,
जेके हाकिम वक़्तु जेके इक़्तिदार में जेके वज़ीर मशीर जेके सिंध जा कूड़ा सचा निमाईंदा आहिनि उन्हनि खे लठ बि ॾेखारनि था, चठ बि ॾेखारनि था। मसइलो इहो आहे त कराची ऐं ग्वादर हू हथु करे ईरान ते डायरेक्ट हितां अमेरिका वेही उन ते मार कंदो, उनखे कमज़ोर कंदो ऐं जेके सिंध जा जेके सामुंडी पट्टी ऐं सामुंड जेके बि असांजा नवां पुराणा जेके बंदर आहिनि सामुंडी पट्टीअ सां असांजा कुदरती मैदनियात आयल गैस ऐं मुख़्तलिफ़ क़िस्म जा धातु ॿियूं शयूं तमामु घणियूं हथ आयूं आहिनि। ही ॿिया केतिरा बि खणी 32 यूनिट ठाहिनि, पाकिस्तान में 50 ठाहिनि, पंजाब में केतिरा बि ठाहिनि, असांखे को एतिराज़ु कोन्हे को। असांखे एतिराज़ु इहो आहे त असां सिंध जो हिकिड़ो तालको त छा पर हिकिड़ी यूनियन काउंसिल बि असां ॾियण जे लाइ तयारु कोन आहियूं। जी बिल्कुलु हाफ़िज़ साहिब, तव्हां हिकिड़ी ॻाल्हि कई त ग्वादर ऐं कराची खे वफ़ाक़ पंहिंजे अंडर में करणु चाहे थो। सिधी ॻाल्हि आहे त यानी की जेके यूनिट जी ॻाल्हि कई पई वञे, उहो यूनिट त उहा ठीकु आहे, 5 ठाहींदा, उन्हनि में कहिड़ो सिस्टम आणींदा, पर जेको ग्वादर ऐं कराची जी ॻाल्हि अॻ में बि थी वफ़ाक़ जे हवाले थींदी, उहो सिंधी माण्हू बर्दाश्त कंदो हिनखे? साईं, सिंधी माण्हू क़तन बर्दाश्त कोन कंदो ऐं इहे शयूं हर वक़्तु हर घड़ी सिंध जे ॻोठ ॿाराड़ी में, शहर में, नंढे खे वॾे खे, ॿार खे, शाइर खे, अदीब खे, वकील खे, दानिश्वर खे, हर ग़ैरतमंद माण्हू जेको बि आहे इन्हीअ शइ ते हू मुतफ़िक़ आहे त असां सिंध जो हिकिड़ो भींड कोन ॾींदासीं। पर असांजो सियासतदान जेको जी मां इहो सवाल कयो, पीपल्स पार्टी किथे बीठी आहे, पीपल्स पार्टी फंक्शन लीग किथे बीठी आहे, क़ौम परस्त किथे बीठा आहिनि? साईं ॾिसो, क़ौम परस्त मैदान में बीठा आहिनि। ॾिसो, हिकिड़े प्रोग्राम में प्रेस मीडिया सां ॻाल्हाईंदे चीफ मिनिस्टर खां सहाफ़िन पुछा कई त साईं तव्हां जेको आहे सो हेतिरो नुक़सानु थी वियो आहे, तव्हां फूड क्राइसिस थी विया आहिनि, कणिक जा क्राइसिस थी विया आहिनि, तव्हां सीज़न में कणिक छो कोन ख़रीद कई? त चीफ मिनिस्टर साहिबु चयो त असांखे वफ़ाक़ कोन लिखियो हुजे, वफ़ाक़ चयो वियो हा त असां कयूं हा। वज़ीर आला साहिब खां इहो सुवालु आहे ऐं गुज़ारिश आहे, निमाणो अर्ज़ु आहे त साईं हिन वक़्तु त बाक़ाइदे वफ़ाक़ नोटिफिकेशन कई, हुकुम जारी कयो त पाकिस्तान जे अंदरि जेके बि अफ़गानी रहंदड़ आहिनि हाणे अमन अमान थी वियो आहे, उहे अफ़गानिस्तान वापसि हलिया वञनि। उन ते ॿियनि 3 सूबनि अमल कयो, सिंध जे चीफ मिनिस्टर ऐं पीपल्स पार्टी को अमल न कयो। उन जो वॾे में वॾो तव्हां वटि सुबुह आहे त सिंध तरक़ी पसंद पार्टी जे माण्हुनि पूरे सिंध जे अंदरि इहो मरहलेवार हर हिकु डिस्ट्रिक्ट में डिवीज़न में हुननि इहे मुज़ाहरा पे कया त गो अफ़गानियुनि खे हितां कढो। उन ते तव्हां ॾिठो त सॼी सिंध में तरक़ी पसंद पार्टीअ जो क्रैक डाउन थियो, कॉम्बरसनि ते लठ पई वसे ऐं केतिरा ई उन्हनि जा मर्कज़ी लीडर जेलनि जे अंदरि ज़मानतूं करे हू ॿाहिरि निकिता आहिनि। इहा ज़िम्मेवारी सिंध गवर्नमेंट जी आहे। चीफ मिनिस्टर साहिब खे वफ़ाक़ जॾहिं लिखियो आहे ॿिया सूबा अमल कंदा ईंदा। तव्हां मीडिया जा माण्हू आहियो, तव्हांजी नज़र तेज़ आहे, तव्हां हर हंधि तव्हां बीठा आहियो, तव्हां पंहिंजूं पुराणियूं वीडियोज़ रिपोर्टूं तव्हां कलेक्ट करे हिकिड़ी स्टेटिक्स तव्हां रिपोर्ट ठाहियो त ख़ुर्शीद शाह खां वठी निसार खोड़े ताईं, निसार खोड़े खां वठी चीफ मिनिस्टर ताईं सभु टोटल कया था। त जंहिंखां पुछा कयो त चवंदा असांखे ख़बर कान्हे का। असां चीफ मिनिस्टर हुजे उनखे ख़बर न हुजे, पब्लिक अकाउंट्स कमेटीअ जो चेयरमैन आहे जनाब खोड़ो साहिबु ऐं पीपल्स पार्टी सिंध जो सदर आहे, सहाफ़िन सां ॻाल्हाए थो त उल्टो बुल्टो उन्हनि सां कहिड़े एटिकेट ऐं कहिड़े अंदाज़ में थो ॻाल्हाए। जेकॾहिं मां चवां थो उन सहाफ़िन जी का तरबियत थियल हुजे ऐं सहाफ़िन में थोरो बि सेंस हुजे त हुन जे हर प्रोग्राम जो बाइकाट करे वञनि। जंहिंखां पुछो एमपीअ खां MLA खां चवनि था त असांखे ख़बर कान्हे का। ज़िम्मेवारी चीफ मिनिस्टर जी आहे, वज़ीर जी आहे। हा, यकीननि असीं चऊं था त हुननि खे इहा पक आहे त हुननि खे जन आंदो आहे, उन्हनि जी पुठ भराई उन्हनि खे हासिलु आहे। जेको मां पहिरियां चई वियोसि त इहो प्रोजेक्ट शुरू थियो, उनजो बुनियादु रखियो वियो 2024 जी इलेक्शन में। जीअं त ही जेके असेंबलियूं आहिनि, जेके बि असेंबलियूं आहिनि इहे ख़रीद कयूं वयूं आहिनि, इलेक्शन ख़रीद कई वई। तव्हांखे ख़बर आहे मीडिया ते अची वियो 55 अरब रुपया ॾेई हिननि असेंबली, क़ौमी असेंबली ऐं सूबाई असेंबली जूं अक्सरियती सीटूं ख़रीद करे वरितियूं ऐं ही सभु माण्हू उन्हनि जा आहिनि। ही गोड़, ही शोर, ही ख़बरूं असां खां लिकाइनि था ऐं ही वफ़ाक़ सां गॾोगॾु शामिल आहिनि, हिन प्रोजेक्ट में शामिल आहिनि, हिन सॼे प्रोग्राम में शामिल आहिनि। ही मुराद अली शाह साहिब त वाज़े चयो आहे त असां सूबनि जे हक़ में न आहियूं। बिलावल साहिबु चए थो त मरसूं सिंध न ॾिसूं।
अवां इहे चओ पिया साईं ही चवनि था इन्हनि शयुनि ते को एतबार कोन्हे बिलावल साहब जे बिहाफ ऑफ बिलावल साहब सेनेट जे चेयरमैन उन प्रेस कॉन्फ्रेंस त न कई पर वीडियो बयान ॾिनो अथसि त बिलावल साहब खे को एतिराज़ु कोन्हे सूबनि ठहण ते जेकॾहिं सूबा राज़ी थी वञनि। छा ही खतल मेंबर असेंबली 47 फार्म ते आयल ही नुमाइंदो ही जागीरदार ही वॾेरो जेके ग़ैर सियासी माण्हू आहिनि असेंबली जे अंदरि अची विहारिया अथनि। फवाद चौधरीअ जहिड़ो माण्हू हुजे, मोहसिन नक़वीअ जहिड़ो माण्हू हुजे, फैसल वावडा जो माण्हू हुजे जंहिंजी का पार्टीअ जी आइडेंटिफिकेशन ई हुननि जी कान्हे, उहे जेकॾहिं इहो फ़ैसिलो कनि त छा बिलावल साहिबु क़बूलु कंदो? साईं मुराद अली शाह साहिबु इहो फ़ैसिलो क़बूलु कंदो? कतन सिंधी माण्हू कोन कंदो जेकॾहिं ही वज़ीर ऐं मशीर जेकॾहिं गोड़ ऐं शोर में इहे शयूं सभु क़बूल थो करे, कंहिं न कंहिं हवाले सां क़बूल थो करे, सिंध जो माण्हू साईं इहा ॻाल्हि बर्दाश्त कोन कंदो। ऐं पीपुल्स पार्टीअ जे लाइ वज़ीर आला जे लाइ सभिनी जे लाइ बहितर इहो आहे त ही सुठो मौक़ो अथनि पंहिंजी तारीख़ ठाहिनि, पंहिंजो किरदारु ठाहिनि, न त सिंधी माण्हू कंहिंखे बि अॻिते हली न मान ॾींदो, न इज़त ॾींदो, न बर्दाश्त कंदो। ऐं सिंध जे शहरनि ऐं ॻोठनि में हो ईअं प्रोटोकॉल सां बि घुमी न सघंदा। साईं पीर पगारो साहिबु वॾी हैसियत रखनि था, हुर जमायत जा सरबराह आहिनि ऐं सिंध में त वॾो हुनजो असरु रसूख़ आहे, हू किथे बीठो आहे? साईं पीर साहिब पागारे वारनि जी तमामु वॾी हिकिड़ी तारीख़ आहे। जॾहिं ही अॼु जेके माण्हू असेंबली जे अंदरि वेठा अथव इन्हनि जो कंहिंजो अबो, कंहिंजो ॾाॾो, कंहिंजो चाचो, कंहिंजो मामो, कंहिंजो नानो इहे अंग्रेज़नि जा बूट साफ़ कंदा हुआ त पागारो ख़ानदान अंग्रेज़नि सां वेड़ ऐं जंग ऐं मुक़ाबले में बीठो। झर जंग ऐं ॿेलनि में, डंडुनि में, जबलनि में, जैसलमेर ताईं हेॾां जेको आहे बलोचिस्तान जी पट्टी ताईं जिते किथे हुननि अंग्रेज़नि जा ॾंद खटा करे छॾिया। छा पीर साहिब पागारो कमज़ोर आहे? कमज़ोर नाहे, कमज़ोर कयो अथसि, कंहिं कयो अथसि, उन्हनि माण्हुनि इन्हनि खे कमज़ोर कयो आहे जेके ही मनसूबो जेको कामयाबु ॾिसणु चाहिनि था। पीपुल्स पार्टी 18 साल जेको इक़्तिदार में रही आहे उन हिकिड़ी इहा सियासत कई आहे जो तव्हांखे आउं इहो ॿुधायां त सिंध जे अंदरि ॻोठ ॿाराड़ी टाउन यूसीअ खां वठी मथे ताईं हर वॾेरे खे ॻोठ में शहर में कमज़ोर करे छॾियो अथनि। अहिड़ी सियासत, अहिड़ो ग़लति ट्रेंड, ग़ैर जमहूरी रवाया अख़्तियार कया अथनि जो माण्हूअ खे ॻोठ खे विराए छॾियो। हुआ त वेढ़ाए छॾियो अथनि घर खे घर सां, नंढे खे वॾे सां, वनीअ खे वर सां, ॻोठ खे शहर सां। हुयो हिकिड़ो घर, हवेलीअ जो बि हिकु दर, गुज़रियो जहां ख़ान गोहर हाजी ख़ान अनवर, मगर विढ़े थो इलेक्शन महर सां महर। इहो छा हो? घर खे घर सां विढ़ाए छॾियो न जेके हिकु घर आहे। अहिड़े नमूने सां सॼी सिंध जे अंदरि ॻोठ खे, घर खे, माइटनि खे, मिटनि खे, हुनखे हिक ॿिए सां विढ़ाए ऐं कमज़ोर करे छॾियो अथनि। वफ़ाक़ जे मुकमल जेके साज़िशूं आहिनि, जेको कुझु आहे कराची ऐं सिंध ते कब्ज़े करण जो, उन में पीपुल्स पार्टी क्लियर उन में शामिल आहे। वरी वधीक मां इहो ॻाल्हाईंदुसि त वॾे वज़ीर साहिबु मीडिया ते कल्ह 14 अगस्त जो ॾींहुं हो, उते हिन खां फंक्शन लीग जे हवाले सां जलसो करणो हो कराची में, सवाल कयो त वॾे वज़ीर ते हिकु त हुनखे टोक जे अंदाज़ में आंदो, पोइ वरी चयईं त इहे मुंहिंजा पंहिंजा ई आहिनि ऐं उन चयो त मां ॾिसां थो इजाज़त छो न मिली आहे, हुनखे ख़बर न आहे। इहो फंक्शन लीग वारा जेके जलसो कनि पिया, सिधी ॻाल्हि आहे, हीअ सूरत हाल नवनि सूबनि जी हले पई, लाज़िमी आहे इहा ॻाल्हि त थियणी हुई। हाणे जलसो थींदो या न थींदो उहो त वरी वक़्तु ई ॿुधाईंदो। त इन हवाले सां छा सूरत हाल हीअ आहे, तव्हां ॾिसो त जेकॾहिं MQM जा जेके बि धड़ा आहिनि उहे कराचीअ में त जलसा कनि था, पर हितां निकिरी हैदराबाद में जलसा था कनि ऐं सिंध जे वहदत जे ख़िलाफ़ था ॻाल्हाइनि। हैदराबाद मां निकिरी मीरपुर ख़ासि में जलसा था कनि, सिंध जे वहदत जे ख़िलाफ़ था ॻाल्हाइनि। ऐं पीर साहिब पागारे खे, सिंधियुनि खे, ॿियनि खे, कंहिंखे मुज़ाहिरे ऐं जलसे जुलूस करण जी या इन शइ खे कंडेम करण जो बि राइट, जमहूरी राइट कोन ॾिनो थो वञे हिन जमहूरी हुकूमत में। पीर साहिब पागारे वारा, मां इहो पहिरीं बि अर्ज़ु कयो, हाणे बि त जनाब वज़ीर आला साहब जेके कुर्सी जंहिं ते वेठा आहिनि उहा इक़्तिदार ऐं पावर जी ऐं ॾाढी बेवफ़ा आहे। 18 सालनि ताईं वेठा हुजनि इन ते,
या 28 सालनि ते हिकु ॾींहुं इन कुर्सीअ तां हुननि खे लहिणो अथनि उहो इक़्तिदार ऐं पावर जे नशे में आहिनि। जॾहिं त ॾिठो वञे त पाकिस्तान जे वज़ीर आज़म खे इंटलेक्चुअल वज़ीर आज़म जनाब ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहिब जन खे जॾहिं फांसी आई हुई त उन फांसीअ दौरान हुन जे कैबिनेट ज़ियाउल जे कई हुई त हुन जो लाश गुम कजे। उन ते एतिजाज करे पीर साहब पागारे हिन पागारे जे वालिद साहब एतिजाज करे उहो लाश चयो हुई त असांजे सिंध जो आहे, सिंध जे सियासतदान जो, सिंध जे हवाले कयो, मालिकनि जे हवाले कयो ऐं ॻड़ी ख़ुदा बख़्श में ई दफ़न थींदो। हिकु थोरो पीर साहब पागारे जी हुयो ऐं उन खां पोइ जॾहिं चीफ मिनिस्टर साहब जे वालिद साहब खे तकलीफ़ थी ऐं हू कैंसर जा पेशेंट ॿार ज़ेर इलाज हुया ऐं जन जे बलबोते ते हुननि हिते कमु कयो हो ऐं केतिरा ई वाक़िया उन्हनि जे हुकूमत दौरान थिया। उहे ॿाहिरि विलायत हुआ, रूपोशा ऐं बीमारी जी पोज़ीशन में हुया त साईं उन चीफ मिनिस्टर साहब खे अब्दुल्ला शाह साहिब जन खे डॉक्टरनि प्रपोज़ कयो, टाइम ॾिनो त हेतिरे टाइम खां पोइ ही न रहंदा, हिननि जी ज़िंदगी हेतिरी आहे ऐं हीअ गुज़ारे वेंदा। उन खां पोइ ही चीफ मिनिस्टर साहब पीर साहब पागारे ॾे विया त मुंहिंजे वालिद जी बाक़ी हयाती रही आहे वञी 1.5 महीनो महिरबानी करे मूंखे इजाज़त वठाइजो त मां घटि में घटि वालिद साहब खे ज़िंदह कराची खणी अचां, पोइ डेड बॉडी खणी वञां। ऐं पीर साहब पागारे तारिक अज़ीज़ नामी कोई सेक्रेटरी हो, उनखे फ़ोन कराए ऐं चयईं त बाबा हीअ अब्दुल्ला शाह आहे, हुनजी हेतिरी पोज़ीशन आहे ऐं उहो उनजो लाश पंहिंजे ॻोठ वाहुड़ में दफ़न थींदो। उन खां पोइ हिन मौजूदा वज़ीर आला जेको वज़ीर आला इन खे बि कंहिं हंध तां चीफ मिनिस्टर थियण जे लाइ बि हिन मौजूदा पीर साहब पागारे एनओसी वठी ॾिनी हुई। इहे शयूं आहिनि। माण्हू जॾहिं इक़्तिदार ऐं पावर में अचे थो उन्हनि खां माज़ी ऐं एहसान विसरी था वञनि। जॾहिं हू पाण सुठनि माण्हुनि जा एहसान ऐं उन्हनि जो किरदारु यादि नथा रखनि त यकीन ॼाणो त इहे माण्हू तारीख़ में इन्हनि जो किरदारु बि विसारियल हूंदो। इक़्तिदार ऐं पावर जे नशे वारे समुंड में पाण ॿुॾी ख़तमु थी वेंदा। ही सर इजाज़त छो सीएम साहब ॾींदो इजाज़त? सीएम साहब इजाज़त न ॾींदो ऐं जेकॾहिं पीर साहब पागारो जलसो करणु चाहे त हू करे सघे थो, पर पीर साहब पागारो जेको आहे ॾाढा थधी तबियत मामला फ़हम ऐं संजीदा आहिनि, हू इंतिशार पखणु नथा चाहिनि। तव्हां ॾिसो त पीर साहब पागारो पाण ख़ुदि हिन हुकूमत जे हिट लिस्ट में आहे। तव्हांखे ख़बर कोन्हे तारीख़ी ज़मीनूं, तारीख़ी माग, ॿेला, डंडू सांगड़ जे ज़िले में उहे पीर साहब पागारे खां खिसकी वियूं। ममता साहब भुट्टे जी केटी ममता साहब वटि न रही आहे, जतन जूं केटियूं जतन वटि न रहियूं आहिनि। ॾाहिरी आहिनि त ॾाहिरी को जेल में आहे, को ॿाहिरि आहे, को रड़ियूं थो करे, को वाका थो करे, पर इन्हनि शयुनि खे पीपुल्स पार्टी चीफ मिनिस्टर, पीपुल्स पार्टी जी मर्कज़ी क़यादत संजीदगीअ सां हिन खे सोचे उहो कमु न करे, उन रस्ते सां न हले जंहिंमें दुश्मन जी मुखालिफ़ जी, सिंध दुश्मन ऐं मुखालिफ़ जा सहकारी न थियनि पर सिंध जा सहकारी थियनि, सिंध सां बीहनि, सिंध खे साथ ॾियनि ऐं पंहिंजी सिंध जे अंदरि सियासी ऐं समाजी ज़ाती हैसियत ऐं इज़त बरक़रार रखनि। सर हफ़ीज़ साहब बिल्कुलु सिंध जो इशू तमामु वॾो आहे ऐं इहे ख़ासि तौर ते नवनि सूबनि जे हवाले सां जेतिरो ॻाल्हाइजे तेतिरो घटि आहे। मां तव्हां खां आख़िरी सुवालु पुछंदुसि, उहो आहे लसानियुनि जे हवाले सां। जॾहिं बि नवनि सूबनि जी ॻाल्हि थींदी आहे त असांजी कराची में हिकिड़ी जमायत आहे, नालो वठूंसि था MQM, उहा नवनि सूबनि जे हामी थी वेंदी आहे, कर खणी बीहंदी आहे त असांखे नवां सूबा खपनि। इन जो छा प्लान आहे, छा सूरत हाल आहे, लसानी आहे या न आहे, कहिड़े बुनियादनि ते हिनखे खणी पिया अचनि, छो पिया कनि? ही माल खाई फॿी विया आहिनि, हे लिसानी बि आहिनि, ही दहशत गर्द बि आहिनि, हे माण्हुनि खे ॿोरियूं बंदि करे लाश ॾियण वारा आहिनि, मिलूं फैक्ट्रियूं साड़ण वारा आहिनि। ही जेको हिननि जो प्लेन आहे, ही त गवर्नमेंट अॼुकल्ह ॿिए नज़रिए सां कराचीअ खे वफ़ाक़ ॾांहुं खणी थी वञे, यूनिट थी ठाहे, जेको कुझु करे थी, पर लियाकत अली ख़ान जॾहिं पहिरियों वज़ीर आज़म हो पाकिस्तान जो, उन जी कोशिशि इहा आई त मां हिते पंहिंजो तक मज़बूत कयां ऐं कराचीअ खे असीं सूबो ठाहे बाक़ी सिंध खे इसराइल थी करे असीं कुटियूं। इहो हुननि जो पुराणो कमु आहे, पुराणो हुननि जो नज़रियो आहे, पुराणो हुननि जो प्रोग्राम आहे, जंहिंसां हू पंहिंजे सचाईअ सां सिंध सां निमक हरामी मल्हाईंदे ऐं उहो सिंध सां मुनाफ़िकी वारो हुननि जो रवैयो रहियो आहे
ऐं सिंध खे नुक़सानु पहुचाइण जे लाइ हुननि जो इहो पुराणो प्रोग्राम आहे जेके हू कंदा रहंदा छो त उन में हुननि जो फ़ाइदो ऐं मफ़ाद हू कॾहिं बि सिंध जे हक़ में कोन बीहंदा। सिंध जी वहदत खे हुननि नुक़सानु ॾिनो आहे। हू सिंध जे वहदत जा दुश्मन आहिनि। ही किलेमनि जे आसिरे, मिल्कियतुनि जे आसिरे, दुकाननि ऐं प्रॉपर्टियुनि जे आसिरे ही पुठी उघाड़ा, पेरे उघाड़ा, उते जेके कैंपनि में रहंदा हुआ, फुटपाथ ते सुम्हण वारा, उहे असांजे मोर सिंधी जेके मिल्कियतूं छॾे हिंदुस्तान विया, उन्हनि जे मिल्कियतुनि जा वारिस थिया। हाणे असां खां सिंध जो अधु ऐं भाङो था पिया घुरनि। असुल सिंधी त उहे आहे खोखर साहिबु, जेको तव्हां ॿुधो आहे न, खाक खे सोन बनाइण वारा सिंधी, उहे सिंधी त असांजा इहे आहे, दीवान जेके असांजा दीवान ॿाहिरि उहे छॾिया। हे मिल्कियतुनि इन भाङे भाई वारनि ऐं इन्हनि जे आसिरे ते ई आहिनि। ही कुझु बि कंदा। हुननि खे कराची थी खपे, सिंध मां हिसो थो खपे, सिंध जी वहदत खे, सिंध जी सकाफ़त ऐं तहज़ीब, तारीख़ी पस मंज़र खे ख़तमु करणु था चाहिनि। उहे इहे लिसानी आहिनि, इहे MQM आहिनि ऐं इहो बि आहे उन में त उन्हनि खे तमामु इदारनि जी पुठ भराई आहे ऐं ही इस्तेमालु था थियनि। नॉट ओनली MQM along with जमायत इस्लामी, ही इज़ फॉलोअर, फैसिलिटेटर ऑफ द सम इंस्टीट्यूट जो जेको जंहिंखे चइजे थो त हू पिंडी सां वाबस्ता आहिनि, ही उन्हनि जा माण्हू आहिनि। वॾी महिरबानी हफ़ीज़ साहब, तमामु बहितरीनु तव्हां ॻाल्हि ॿोल कई। नाज़रीन, ऐं जीअं अर्ज़ु कयो त नवनि सूबनि जे हवाले सां ख़ासि तौर ते सिंध जी जेका सूरत हाल आहे उन ते ॻाल्हाइण लाइ तमामु घणो वक़्तु खपे, पर असां वटि टाइम कोन हो। वरी कंहिं ॿिए मौज़ू ते तव्हां सां गॾु हूंदासीं। तेसिताईं इजाज़त ॾींदो। अल्लाह हाफ़िज़।